डॉक्टर शेर बैराड़ी साहब। मुसलसिल जदोजहद अणथक जदोजहद किथे साही न पटण। मोहम्मद उस्मानी इप्लाई अहिड़ो आहे। हुन जी स्ट्रगल खे असां मुख़्तलिफ़ फेज़िस में विरहाए सघूं था। अंग्रेज़नि जे दौर दौरान हू क़ुरानी दुआऊं लिखे थो, इस्लामी नाविल लिखे थो, तारीख़ी नाविल लिखे थो। जीअं ई विरहाङो थिए थो त 1950 में हू शाह जो रिसालो तरतीब ॾिए थो। हिन जो शाह जो रिसालो ॿियनि रिसालनि खां इन करे बि मुनफ़रिद आहे त हिकु त हुन में 36 सुर आहिनि, ॿियो हुन जो पंहिंजो रायो बि इहो ई आहे त मूं काफ़ी बैत अहिड़ा आउं सम्झां थो त जेके शाह जा न आहिनि, कुझु निकिरणु बि खपनि, पर आउं इन जे करे रुॻो शाह जे रिसाले में शामिलु करणु चाहियां थो त जेकॾहिं इहे रिसाले में शाया न थिया त ज़ाया थी वेंदा, इहे ज़ाया थियणु न घुरिजनि। इहो बि हिकिड़ो ट्रेजर आहे असांजे क्लासिकी अदब जो, इहो तमामु वॾो ख़ज़ानो आहे जेको ज़ाया थियणु न घुरिजे। मोहम्मद उस्मानी इप्लाई साहिब जी इहा राय आहे। ऐं अहम राय इहा बि आहे रिसाले जे हवाले सां त हुन हिकु त डेमी साइज़ में रिसालो ॾिनो ऐं हुनखां पोइ सवलाई जे लाइ हुन हिकिड़ो पॉकेट साइज़ रिसालो, शाह जो रिसालो हिकिड़ो पॉकेट साइज़ में ॾिनो ताकी आसानी सां हर कोई पढ़ी सघे। ऐं ॿी अहम ॻाल्हि हिन रिसाले जी इहा आहे त हिन रिसाले में हरू भरू अराब कोन्हनि लॻल, छाकाणि त असां जा जेके ॿोली जा लहजा आहिनि, उत्तर जे लहजे ऐं लाड़ जे लहजे में वॾो फ़र्क़ु आहे, ज़ेर ऐं ज़बर जो तमामु वॾो फ़र्क़ु आहे। असां जेकॾहिं कंहिंखे ज़ेर लॻाईंदासीं ऐं मुमकिन आहे उत्तर वारो उनखे सही न सम्झी सघे, ऐं असां ज़बर लॻाईंदासीं त लाड़ वारो मुंझी पए, त हुन जिथे ज़रूरी न आहे सम्झो उते एराबूं कोन्हनि ॾिनियूं। यानी हुन पंहिंजी राय असांजे मथां मड़ी कान्हे त शाह हीअं चए थो। हुन बिल्कुलु री एराबे जिथे तमामु घणी ज़रूरत आहे उते ज़रूरु एराब आहिनि हुन में, पर जिथे ज़रूरत कान्हे का उते हरू भरू एराब हुन में मौजूदु न आहिनि। असांजा घणा रिसाला स्कॉलर्स एराबनि सां भरिया पिया आहिनि। असांखे किथे किथे शक पवंदो त सिंधी बि आहे या कान्हे का, एतिरा एराब रिसालनि में मौजूदु आहिनि जिन में का ईअं सम्झो त चुक जी या कंहिं बि मुंझारे जी ज़रूरत कान्हे, उते बि एराब लॻल आहिनि। हिन जो रिसालो मुनफ़रिद आहे इन जे करे त हिकु त घणो उन में मवाद मौजूदु आहे ऐं ॿियो एराबनि खां सिवा आहे। अहम ॻाल्हि हिन जो 50 में हुन इहो रिसालो ॾिनो आहे। उनखां पोइ इहो साॻियो दौरु आहे जंहिंमें ही इबरत कढे थो, पहिरियां सिलसिलेवार, पोइ 15 रोज़ा, उनखां पोइ 55 में ही उनखे रेगुलर आणे थो, उहो रोज़ानी इबरत, जेको 58 में जेका वरी माली हालतूं ख़राबु हुजण जे करे हू इबरत काज़ी साहिबान खे विकिणी ॾिए थो। इबरत कढण वारो मोहम्मद उस्मानी इप्लाई। उनखां पोइ इंसान जा 89 पर्चा हुन अंग आहिनि ऐं हुन लिखियो आहे, वाज़े तौर ते लिखियो आहे त मूंखे लॻे थो त इंसानियत असांजे दोस्तनि खे पसंदि न आई आहे ऐं हुन एक्सपेक्ट पे कयो त कोई इनाम इकराम मिलंदो, पर इनाम इकराम त वियो जेको आहे सो कंहिं ॿिए पासे। ही पाण बि टीप में अची वियो ऐं इंसान बि बंदि थी वियो ऐं उहो बि टीप में हली वियो। त हुन चयो आहे त आउं बि ॾचे में त इंसान बि ॾचे में, ऐं चई त इंसान शायदि असांखे कोन थो वणे या इंसान जो जेको आहे सो असां वटि क़दुरु कोन्हे को। इहो पासो अलॻि। इन खां अलावा हिन जो जेल में वञणु ऐं 40 ॾींहंनि में सांघड़ लिखणु हिकिड़े मुआवज़े खां घटि कोन्हे को। ऐं उन सांघड़ में जेके हुन तजुर्बा ॾिना आहिनि ऐं उहे जेके माण्हू कैदी हुन सां जेल में मिलिया आहिनि ऐं रेफरेंसिस हुनखे जेके मिलिया, सांघड़ बज़ाहिर त उहो नाविल आहे, पर हीअ नाविल कोन्हे, इहा हिस्ट्री आहे, तारीख़ आहे ऐं सची तारीख़ आहे। कंहिं ॾाहे अंग्रेज़ ॾाहे चयो त तारीख़ ऐं कहाणी में फ़र्क़ु इहो आहे त तारीख़ में नाला सचा ऐं ॿियो सॼो कुझु कूड़ हूंदो आहे, कहाणी में नाला कूड़ा, ॿियो सॼो कुझु सच हूंदो आहे। त हिन में नाला बि कई सचा आहिनि, सच त आहे ई आहे, सांघड़ सॼो जो सॼो सच आहे ऐं उहो मज़ामत जो उहो नाविल आहे जंहिंजो मिसाल शायदि असांखे सॼी सिंधी नाविल निगारी में न मिले, जेतिरो हिकिड़ो ज़ख़ीम नाविल ऐं हुन में जेके वाक़िया दर्ज थियल आहिनि। अच्छा, हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हिन नाविल जी इहा आहे जंहिं ते अॼु ॾींहं ताईं मूंखे नाहे मिलियो कोई स्कॉलर या जंहिं हुन जी हिन नाविल मां पॉइंट आउट कई हुजे ॻाल्हि, उहा आहे हिन नाविल में औरतुनि जो किरदारु।
इंतहाई मुनफरिद किरदारु आहे। पीर साहिब जो हिकिड़ो ख़िताबु हिन में शामिल आहे। हू पंहिंजे गाज़ियुनि सां ख़िताबु करे थो, नौजवाननि सां ख़िताबु करे थो, मुरीदनि सां ख़िताबु करे थो। मुरीदनि खां सवाइ जेके ॿिया आहिनि उहे बि उनजे टोले में शामिल आहिनि। हिकिड़ो नौजवान आहे, उहो चए थो पीर साहिब खे त साईं मुंहिंजो नालो लिखो। त पीर साहिबु चए थो त फ़क़ीर तुंहिंजो नालो छा आहे? चए थो मूंखे फ़क़ीर न सॼो ऐं मुरीद कोन आहियां। त हिते हू क़ुर जी आयत ॾिए थो त मालिक रुगो ख़ुदा जी ज़ात आहे, असां सभई फ़ुक़रा आहियूं। पीर साहिब हुनखे क़ुर जी आयत ॿुधाए थो। ऐं उनखां पोइ हू चए थो बहरहाल फ़क़ीर छाकाणि त लक़ब मख़सूसु थियल आहे हुरनि जे लाइ, ऐं हुर कोन आहे पर तव्हांजी तहरीक सां गॾु बीठल आहियां, मुंहिंजो नालो लिखो ऐं विढ़ंदुसि। उहो नौजवान हुनखे चए थो। ऐं उन सां गॾु ई बीठल हिकिड़ो वाणियो आहे, चए थो त हिन महते जो नालो बि लिखो। पंहिंजे पाण खे चए त हिन काज़ में मूं महते जो नालो बि लिखो। त पीर साहिबु खिले थो, चए थो आऊं बि जेको आहे सो मुरीद कोन आहियां ऐं हुर कोन आहियां, पर हिन नौजवान मूंखे जेको आहे सो जेको रस्तो ॾेखारियो ऐं सम्झां थो त आज़ादी खां सवाइ ॿी का वाह कान्हे का तव्हांखे गॾु आहे। हिकिड़ो वाणियो किरदारु आहे, उहो उन्हनि पंहिंजो नालो लिखायो। ऐं इन खां पोइ औरतुनि सां पीर साहिबु मुखातिब थो थिए त पंहिंजी चूड़ियूं ऐं कंगण विकिणो, हथियार वठो ऐं हथियार हलाइणु सिखो। बवक़्ति ज़रूरत तव्हां जीअं इहे इस्तेमालु करे सघो ऐं पंहिंजे पाण खे बचाए सघो। तव्हांखे हथियार सिखणा आहिनि, हथियारनि जो इस्तेमालु सिखणो आहे। ऐं औरतुनि खे उहो पीर साहिब जो ख़िताबु आहे। उनखां पोइ साबरा बसरा ऐं ॿियूं केतिरियूं औरतूं आहिनि नाविल में, जेका का जेको आहे सो जासूसी जो कमु थी करे, का नर्सिंग जो कमु थी करे, का हुननि गाज़ियुनि खे कंहिं तरीक़े सां सपोर्ट थी करे, का कंहिं तरीक़े सां सपोर्ट थी करे। औरत जो किरदारु जेको सांगड़ में आहे, उहो शायदि कंहिं नाविल में हिकिड़ी सिंधी औरत जो किरदारु ॾिनो वियो। तमामु सघारो किरदारु आहे औरतुनि जो, न रुॻो इन सांगड़ में, पर जेको समरकंदी सूफ़ नाविल आहे उस्मान निपलाई साहिब जो, उन में औरत मज़लूम बि ॾेखारियल आहे त औरत ख़ुदि मुख़्तार बि ॾेखारियल आहे। ख़ुदि मुख़्तार औरत जो कंहिं बि लिखणी में ज़ाहिर करण मां मुराद आहे, उहो औरत खे ख़ुदि मुख़्तार ॾिसणु चाहे थो। हिकिड़ी नौजवान छोकिरी आहे जेका दांह खणी थी वञे पीर साहिब वटि त मूंसां ज़ुल्म थियो आहे ऐं ॾाढा साईं करे हुन सां मुखातिब थी थिए। त हू हुनखे पीर साहिबु चए पंहिंजनि हुन एलचिन खे या जेके हुनजा चेला आहिनि, मुरीद आहिनि, उन्हनि खे दड़को ॾेई करे चए थो छा तव्हांखे तव्हां हिनखे आदाब न सेखारिया त घोट सां कुंवार कीअं मुखातिब थींदी आहे। त उहा छोकिरी आहे 12-13 सालनि जी, उहो मुंहिंजी थी पए त घोट छा कुंवार छा ऐं किथे अची वई आहियां। त उन में जेको आहे सो हुननि जेका असुलु जेका घरवारी आहे उहा हुते अचे थी ऐं हुन पीर सां जेका चिठ करे थी, उन्हनि जी चए थी त हिन मासूम न्याणी खे छा छोरनि खे छॾे हाणे मासूम न्याणियुनि जे पोयां पियो आहे। इहो डायलॉग आहे हुन जेको आहे सो हुन नाविल जो। ऐं उनखां पोइ जेका हुन सां जुठ करे थी, ऐं हुनजे अॻियां हू जेको पीर साहिबु आहे उहो सरेंडर कंदे ॾेखारियो वियो आहे। हुनजे अॻियां कुझु ई कोन थो सघे। इहा औरत जी ख़ुदि मुख़्तारी आहे जेका हिन नाविल में मौजूदु आहे। इन खां सवाइ जेको उस्मान निपलाई साहिबु मुख़्तलिफ़ लिखड़ियुनि में औरत खे हिकिड़ो ख़ुदि मुख़्तार करे पेश कयो आहे, उनजो बि असांखे को मिसाल कोन थो मिले। हुनजी समूरी जेका ज़िंदगी आहे, स्ट्रगल सां भरियल ज़िंदगी आहे ऐं हिकिड़े बाअमल माण्हू जी ज़िंदगी आहे। साईं जेम्स ते जॾहिं पीर साहिबान तनक़ीद जा तीर उछलाया त हुन शेखुल मशाइख़ लिखियो हुयो। शेखुल मशाइख़ हालांकि जंहिंजे छपजण जी हुन NOC बि वरिती हुई उन वक़्त जे इंफॉर्मेशन खां, बावजूदि हिन जे उनखे बैन कयो वियो ऐं जेको आहे सो उस्मान निपलाई साहिब खे जेल में विधो वियो हुयो। उन में रेफरेंसिस सां उन पीर साहिबान जा जेके कचा चिठा हुया उहे खोलिया आहिनि। उन एॾो खुली करे लिखियो आहे, अॼु खां तक़रीबन ही 75 में छपियो आहे, त अॼु बि शायदि असां 50 सालनि खां पोइ बि ऐं खुली करे शायदि हुन ते न ॻाल्हाए सघां जेतिरो खुली करे उस्मान निपलाई साहिब हुन में लिखियो आहे उन पीर साहिब जे ख़िलाफ़ु। हू ईअं न आहे त हू पीर साहिबान जे ख़िलाफ़ु आहे या वॾेरनि जे ख़िलाफ़ु आहे, जीअं आमतौर ते हिकिड़ो चयो वेंदो आहे, कॉन्सेप्ट आहे त ही वॾेरनि ऐं पीरनि जे ख़िलाफ़ु। न, वॾेरनि में त हू ख़ान साहिबु अता मोहम्मद पली वटि मुंशी बीठल हुयो। वॾेरो त ख़ान साहिबु अता मोहम्मद पली बि हुयो, उन वटि हू मुंशी बीठल हुयो। सॼो हुर तहरीक ते बीठल सांगड़ पीर साहिब जे हुन स्ट्रगल ते लिखियलु आहे। माना हू उन्हनि किरदारनि जे ख़िलाफ़ु हुयो जेके समाज जे ॾुतड़ियल तबिके जे ख़िलाफ़ु आहिनि। उहो पोइ पीर हुजे, वॾेरो हुजे, सियासतदान हुजे या को बि हुजे, हू उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ु आहे। ऐं हमीद सिंधी साहिब जो हिकिड़ी कोटिंग आहे, उहा तव्हांजे साम्हूं रखी करे ॻाल्हि खे ख़तमु कयां थो। हक़ीक़त इहा आहे त सिंध खे नओं सोचरो फ़िक्री तौर ते
सभिनी खां पहिरियां जेको भिटाई ॾिनो आहे उहो त मेचलेस आहे, जेको नओं सोजरो असांखे सिंधी समाज खे फ़िक्री एतबार खां जेको नओं सोजरो रेनासां जेकॾहिं आहे, रेनासां जो महराज जेकॾहिं आहे सिंधी रेनासां जो, त उहो त लतीफ़ आहे, इन में को शक न आहे, इन में का ॿी राय कान्हे का। पर नसरी एतबार खां जेको मिर्ज़ा खलीज बेग जेको किरदारु अदा कयो आहे ऐं इब्राहिम जोए साहब किरदारु अदा कयो आहे, उन ई पाए जो किरदारु मोहम्मद उस्मान डीपलाई जो आहे। 150 खां मथे हुन जेके बि किताब लिखिया आहिनि, हर किताब जी कान का अहमियत आहे, हर किताब पंहिंजी नोयत जो इंतिहाई अहम किताब आहे। ऐं सिंध जी ॾाहप जो जेकॾहिं असां हिकिड़ो अहम मुहरिक असां सॼियूं मोहम्मद उस्मान डीपलाई खे, त हू ग़लति ॻाल्हि कोन थींदी। हू सिंधी ॾाहप जो मीनार आहे, जदीद सिंधी ॾाहप जो महराज आहे, ऐं हुन असांखे उन ॾाहप सां जोड़ण जी कोशिशि कई आहे। हुन जा 150 किताब ई असांखे सिंध जे उन गुम थियल ॾाहप सां जोड़नि था, जंहिंजी असांखे अॼु बि ज़रूरत आहे। हमीद सिंधी साहिबु रोज़नामा इबरत में लिखियो हुयो त भिटाई जूं सुरमियूं त सबा जूं आहिनि, पर डीपलाई जूं सुरमियूं सबा जूं हुजण सां गॾु बहादुर, बाहिमत ऐं बदिले जी आग पंहिंजनि घोटनि ऐं घरनि तां सड़ी ॿरे पाण क़ुर्बान करण वारियूं आहिनि।